इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनू अल्लज़ीना युकीमूनस्सलाह वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना मदीनतुल इल्मि व अलियुन बाबुहा सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अॼु असांजो उन्वान आहे सैयदना अली मुर्तज़ा जूं फ़ज़ीलतूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट न्याणो हज़रत अली मुर्तज़ा आहे। संदसि नालो अली ऐं लक़ब अबुल हसन अबू तुराब कुनियत मुर्तज़ा। अब्दे मनाफ़ जो पुटु हो। संदसि पीउ जो लक़ब अबू तालिब मशहूर हो। तालिब जो पीउ हज़रत अली जो भाउ हिकिड़ो तालिब हो, हिकिड़ो अकील हो, हिकिड़ो जाफ़र हो पाण अली। तंहिंजे करे हज़रत अली जे पीउ जो नालो अब्द मनाफ़ हो, मशहूर हो अबू तालिब सां कुनियत सां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी संभाल परवरिश हज़रत अली जे पीउ अब्द मनाफ़ घणी कई, अबू तालिब घणी कई। पोइ जॾहिं हज़ूर साईं वॾा थिया ऐं ॾिठूं त हज़रत अबू तालिब ग़रीबी मिसकीनी जे आलम में आहे, पोइ पंहिंजे चाचे हज़रत अब्बास सां सलाह कयूं त चाचे अब्द मनाफ़ सां माली मिसकीनी मसाइल आहिनि, तंहिंजे करे असां जेकॾहिं गॾिजी उन जे बचड़नि जी परवरिश कयूं। उन चयो इहा ॻाल्हि सही आहे, मां पंहिंजे भाउ जी मदद कंदुसि। हुज़ूर हज़रत पंहिंजे चाचे हज़रत अब्बास खे वठी करे हज़रत अबू तालिब ॾे विया। चयूं त असां तव्हां सां मुआवनत करणु चाहियूं था, तव्हांजे बचड़नि जी परवरिश ऐं संभाल करणु चाहियूं था। हिन महिल तव्हां वटि मिसकीनी हाल आहे। पोइ पाण फरमायूं त मां अकील ऐं तालिब खे पाण सां रखंदुसि, ॿिनि बचनि खे। 4 पुट हुअसि, बाक़ी जाफ़र ऐं अली तव्हां संभालणु चाहियो था। पोइ जाफ़र हज़रत अली जे भाउ खे चाचे अब्बास पालियो, संभाल उन जी परवरिश कई, ख़र्च पखो उन ज़िमे खयो, वठी वियो पाण सां गॾु। अली साईं मदीने वारे मीर जे कुणे में आयो। पोइ नंढे हूंदे खां ई पाण 5-6 सालनि जा हुज़ूर सां अची रहिया ऐं पोइ हुज़ूर उन जी परवरिश कई, तइलीम तरबियत संभाल हुज़ूर जी में आयो। हज़रत अली साईं हुज़ूर खां केतिरो नंढो आहे, मुअर्रिख़ लिखनि था त 31 या 32 साल उमिरि में नंढो आहे। हज़रत अली साईं जी परवरिश हुज़ूर कई। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 सालनि जी उमिरि में इस्लाम जी दावत ॾिनी त हाणे हज़रत अली शुरू खां वठी हुज़ूर जी संभाल में हो, सभु शइ ॿुधे पियो। 5 सालनि जी उमिरि खां जॾहिं हाणे के आलिम लिखनि था त 8 वरियनि जी उमिरि में, के लिखनि था 9 वरियनि जी उमिरि में, के लिखनि था 10 सालनि जी उमिरि में हुज़ूर हज़रत अली जी 10 साल उमिरि हुज़ूर इस्लाम जी दावत ॾिनी। हज़रत अली 5 साल या 4 साल या 3 साल नबूअत जे घर पलियो, सम्झो, सोचियो, परखियो त हे सॼो हक़ ऐं सचा। हज़रत अली साईं इस्लाम क़बूल कयो बिना सोचण जे, बिना देर जे। हाणे तंहिंजे करे पहिरीं इस्लाम बीबी ख़दीजा आंदो। बुइस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमल इस्नैन व सल्ला अलीयुन यौमस सुलसा। हुज़ूर सूमर जे ॾींहुं नबूअत जो ऐलान कयो, सोणे अली अंगारे जे ॾींहुं निमाज़ पढ़ी, माना इस्लाम आणे निमाज़ पढ़ी। पर हाणे इन्हनि में हज़रत ख़दीजा बीबी ख़दीजा हुज़ूर जी घरवारी इस्लाम पहिरीं आंदो। हज़रत के चवंदा अली साईं पहिरीं आंदो, के चवंदा सैयदना अबू बकर सिद्दीक़ पहिरीं आंदो। इन में उलमा लिखियो आहे सभु सचा आहिनि। ॿारनि नौजवाननि जी में हज़रत अली पहिरीं इस्लाम आंदो, औरतुनि में बीबी ख़दीजा पहिरीं इस्लाम आंदो, वॾी उमिरि वारनि में सैयदना अबू बकर सिद्दीक़ पहिरीं इस्लाम आंदो। सभई सचा आहिनि पंहिंजी ॻाल्हि में। हज़रत अली साईं जी उमिरि थी 21 साल। हुज़ूर जी प्यारी नानी सैयदा बीबी फातिमत ज़हरा जी उमिरि 15 साल। हुज़ूर पंहिंजे न्याणीअ जो निकाह पंहिंजे सौट सां करायो।
आई ॻाल्हि सम्झ असां वटि बि छोकिरियूं 15 साल जी उमिरि में बालिग थी वञनि त हज़रत अली साईं जी उमिरि 21 साल हज़रत बीबी फातिमा जी उमिरि 15 साल हुज़ूर पंहिंजी न्याणी प्यारी धीउ पंहिंजे सौट अलीअ खे ॾिनी निकाह में करे ऐं हुज़ूर पाण सैयदना उस्मान खे चयो त तव्हां अली खां पुछो चाहत हुजेसि त मां ॾियां हाणे जेको अॼुकल्ह माण्हू चवनि था न अदा मां न्याणी वारो आहियां मुंहिंजी न्याणी आहे त मां पंहिंजे माइट खे सौट खे या कंहिं क़ाबिल एतिराम भले माण्हू खे ज़ात पात कुझु बि कोन्हे हे जेका मां पंहिंजी ज़ात में चंबड़ियो पियो हुजां सभु मुस्लमान भाइर आहियूं को बि इख़्तिलाफ़ न आहे ऐं मां जो कंहिंखे त मां कीअं चवां मुंहिंजी न्याणी आहे मुंहिंजी भेण आहे तूं वठि मदीने वारे मीर त सैयदना उस्मान खे चयो अली खे चयो चाहत हुजेसि त मां पंहिंजी न्याणी ॾियांसि हुज़ूर पाण ऑफर पेश कई हज़रत उमर साईं पंहिंजी न्याणीअ जी अबू बकर साईं खे पेशकश कई पाण कई इहा पेशकश करणु सुन्नत में शामिल आहे पाण करे सघिजे थो हिकिड़ो जेकॾहिं हिकिड़ो सुठो ऐं भलो छोकिरो आहे त पंहिंजी न्याणीअ में हुज़ूर खां मथे त असां न आहियूं न तंहिंजे करे पाण पंहिंजी न्याणीअ जी जिथे भलो घर सम्झे पाण नथो चवे पंहिंजो भाउ सौट को एतमार जोगो अदा तूं इनखे चयो जेकॾहिं हिन जी चाहत हुजे त मां पंहिंजी न्याणी ॾियां पाण पेश करण सां इज़त वञे कान थी हुज़ूर जी सुन्नत अदा थींदी मसालो सम्झ में अची वई ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि त हुज़ूर जे न्याणीअ जन्नत जी राणी बीबी फातिमा जी उमिरि हुई 15 साल हुज़ूर उन जे घोट जी सैयदना अली जी उमिरि हुई 21 साल फ़र्क़ु थियो 6 सालनि जो अदा मां कीअं छोकिरी ॾियां हिनखे मुंहिंजी छोकिरीअ खां 5 साल वॾो आहे 6 साल वॾो आहे अड़े जाहिल मदीने वारे मीर 6 साल वॾे खे ॾिनी तव्हां जेकॾहिं 5 साल वॾे खे 6 साल वॾे खे ॾिनी त कहिड़ो हर्ज थी पियो इहा बि हुज़ूर जे तरीक़े सुन्नत में शामिल थी पई ॻाल्हि काटो काटे ते फिट हुजे बसि ही 10-20 सालनि जी आहे त छोकिरो 20 सालनि जो हुजे न 2 साल हू मथे न 2 साल ही मथे इहा जहालत आहे हुज़ूर जी उमिरि 25 साल अम्मा ख़दीजा जी उमिरि 40 साल शादी थी हुज़ूर खां 15 साल वॾी हुज़ूर जी उमिरि 50 खां मथे हुज़ूर जी प्यारी घरवारी आख़िरी घरवारी कुंवारी घरवारी सैयदा आयशा जी उमिरि 9 साल शादी थी कान थी हे जेको उमिरि जो फ़र्क़ु आहे न मेडिकल चए थी ही थी चए मुआशिरो राज भाग कुझु बि कोन्हे को या जहालत आहे इहो इस्लाम कोन्हे को ॻाल्हि सम्झ में अचे थी इहा शइ थोरी ज़हन में रखणु घुरिजे ॿियनि खे सम्झाइणु घुरिजे अबा मुंहिंजो मां चङा भला तव्हांखे नथो मयार ॾियां दीनी तालीम सां आरास्त मुंहिंजी उलमा सां बि थिए थी मां मौलवी आहियां तंहिंजे करे मौलवियुनि सां वियां थो दुनियादार तबिके सां मुलाक़ात थिए थी कचहरी कयूं था माण्हू मसइला पुछंदा मौलवी साहिब हीउ छा थींदो मुशावरत कंदा मिटनि माइटनि में पुछनि था सलाह जवाब थिए थी अछी ॾाढ़ी थी वई आहे त इन साल एतिरियूं कचहरियूं साईं न ईअं न थींदो छोकिरो 5 साल वॾो आहे असां न ॾींदासीं हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो माण्हू रिश्तो कयो चइसि ईअं कीअं थींदो तव्हांजी छोकिरी आहे 15 सालनि जी मुंहिंजो छोकिरो आहे 25 सालनि जो ऐं इहा नथो वठी सघां हा जो तुंहिंजो दिमाग़ आहे मौली साहिब तूं जेकॾहिं सैयदा आयशा जो निकाह मदीने वारे मीर जो निकाह ॾिसी आहे त सुवाल ई न करी हा छोकिरो वॾो आहे तूं जेकॾहिं जन्नत जी राणी बीबी फातिमा जो निकाह सोणे अलीअ जो निकाह ॾिसी हा त इहो 5 साल वॾे जी ॻाल्हि ई न करी हा 6 साल वॾे जी ॻाल्हि ई न करी हा अबा उन खां वधीक असां कंहिंजी पैरवी कंदासीं बाबे ॾाॾे जे तरीक़े खे असां बहितर सम्झूं था असांजा अबा ॾाॾा भला असां लाइ भलो करे विया असां उन जे मिज़ाज ज़िंदगी खे तिर्ज़े ज़िंदगी खे अपनायूं था छो त असांजा वॾड़ा असांखे संभाले विया संवारे विया घरड़ो करे ॾेई विया असां तव्हां सभिनी खे जे हिन मंज़िल ते पुॼाए विया हा उन जे तरीक़े खे बहितर सम्झूं था मदीने वारे मीर जे तरीक़े खे बहितर न सम्झंदासीं सोणे अली ऐं फातिमा जी शादीअ खे उमिरि खे बहितर न सम्झंदासीं तंहिंजे करे इन तवसुत सां आउं वज़ाहत करणु चाहियां थो क़ौमी असेंबली वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध असेंबली वारे सूबाई मेंबरनि खे सिंध हुकूमत खे त सोणे अलीअ जी शादी 21 सालनि में थी त संदसि राणीअ जी उमिरि 15 साल ई
तव्हां जेको 18 साल उमिरि कयो आहे यूरोप खे, अक़वाम मुतहिदा खे, यहूद नसारा खे राज़ी करण लाइ तव्हांजे इन हुकुम खे, सूबाई हुकूमत जे हुकुम खे, वफ़ाक़ी हुकूमत खे, इन क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे बिल खे असां जूते जे नोक ते फिटी था कयूं। इन जी का बि हैसियत कान्हे का। असेंबली जे फ्लोर ते मुंहिंजे क़ाइदे जमियत इस्लाम क़ाइदे उम्मत क़ाइदे इनकलाब मौलाना फज़ल रहमान ऐलान कयो हो, क़ौमी असेंबली में ऐलान कयो हुई, हुक्मराननि खे अखियुनि में मिलाए ऐलान कयो हुई त जेकॾहिं 10 सालनि जी 15 सालनि जी छोकिरी निकाह करणु चाहे थी त मां निकाह पढ़ाईंदुसि। तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां कीअं था मूंखे ट्रीट कयो, तव्हां गिरफ़्तार कंदो, तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं हुज़ूर जे हुकुम खे, इस्लामी कानून खे तव्हांजे बिलनि जे मुक़ाबले में जूते जे नोक ते फिटी कंदुसि। लाहौर जे अलामा नासिर मदनी बिरेलवी ऐलान कयो त असांजे लाइ मौलाना फज़ल रहमान सवलाई करे छॾी आहे। असां सभु मौलाना फज़ल रहमान जे पुठियां आहियूं। जेकॾहिं 10 सालनि जी जवान न्याणी जो निकाह पढ़ाईंदा त असां पढ़ंदासीं। ऐं हर जुमे ते ऐलान कंदो आहियां त असां गैर शरई, गैर क़ुरान जे कानून जे ख़िलाफ़, क़ुरान और सुन्नत जे ख़िलाफ़ जेकॾहिं को सूबाई असेंबली, क़ौमी असेंबली बिल पास कंदी त उन बिल खे असां जूते जे नोक ते फिटी कंदासीं। कल्ह बि उनखे रद्द कयो, अॼु बि इनखे रद्द कयूं था। तख़्त दार ते चढ़ी वञूं। मदीने वारे मीर जे शरीयत तहत जेकॾहिं सूली मिले त बि ही जान घोरी जतन था। सौदो सस्तो आहे, इन जी का बि हैसियत कान्हे। तव्हां केॾा बि कानून क़ुरान सुन्नत जे ख़िलाफ़ पास कंदो, असां रद्द करे छॾींदासीं। 18 सालनि खां अॻे मुस्लमान नथो थी सघे। जाहिलो सोणे अली इस्लाम आंदो, के लिखनि था आलिम 8 सालनि जी उमिरि में, के लिखनि था 9 सालनि जी उमिरि में, के लिखनि था 10 सालनि जी उमिरि में। माना 8, 9 या 10 साल जी उमिरि में अली साईं इस्लाम आंदो, मदीने वारे मीर जे हथ ते बैत करे मुस्लमान थियो। जे ज़ालिमो तव्हांजी हुकूमत हुजे हा त तव्हां त सोणे अली जे बि कलमो न पढ़ण ॾिया, छो त 10 सालनि जो ॿारु आहे अञा। जेकॾहिं को 10 सालनि जो ॿारु कलमो पढ़ंदो त असां पढ़ाईंदासीं। असां तव्हांजे इन कानून खे का बि हैसियत नथा ॾियूं। तव्हांखे जीअं वण से कयो, इधर आ सितमगर हुनर आज़माए, तू तीर आज़मा हम जिगर आज़माए। असांखे बहादुरी सोणे अली जे तरफ़ां मिली आहे, शुजाअत ऐं जेका हैदर करार ॾिनी आहे उन लाइ इस्लाम ख़ातिर, क़ुरान और सुन्नत ख़ातिर, मदीने वारे मीर जे कानून तहत, क़ुरान जे कानून तहत जेकॾहिं ज़िंदगी वई त इहा जान घोरी जान जतन था। इहो सौदो सस्तो आहे। तव्हां केतिरा कानून पास कंदा? IMF जे चवण ते, यहूद नसारा जे चवण ते, अमेरिका जे चवण ते भली पास कयो, हुनजी का बि हैसियत कान्हे का। इन जो ऐलान मुंहिंजे मर्द कलंदर मौलाना फज़ल रहमान बि कयो, मुंहिंजे सिंध जे हीरे ऐं सिंध जे जोधे जवान राशिद महमूद सूमरो बि कयो। असां इन्हनि सां गॾु आहियूं। इंशा अल्लाह जेकॾहिं क़ुरान ऐं सुन्नत जे पासदारी कंदे, क़ुरान ऐं सुन्नत जे ताबेदारी कंदे, सोणे अली ऐं बीबी फातिमा जे इन तरीज़े नक्श कदम ते हलंदे जान वई त सौदो सस्तो आहे। हवा ॾुखियो त कोन्हे। असां तयारु आहियूं ऐं इंशा अल्लाह जेको न को चाहे थो त मां पंहिंजी न्याणी जो निकाह पढ़ायां त आउं इंशा अल्लाह तयारु आहियां। को बि इन में ॿी राय कान्हे का। तव्हांजा कानून तव्हांखे मुबारक। असां क़ुरान और सुन्नत जे ख़िलाफ़ न वेंदासीं। अली साईं जी शहादत आलीशान थी। हुज़ूर पहिरीं ॿुधायो, हुज़ूर पहिरीं ॿुधायो। सैयदना हसनैन करीमैन जी शहादत बि हुज़ूर खे अॻे ॿुधाई वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो पिया ॾीन, हज़रत हसन साईं, हज़रत हुसैन साईं अचनि पिया, थाबड़जंदा अचनि पिया। मां ख़ुतबो बंदि करे वञी खयों। हुज़ूर खे ख़बर हुई त मुंहिंजा लाडला ॾोहिटा इहे शहीद थींदा। हुज़ूर ख़ुतबो छॾे वञी हुननि खे खयों। असांजो उन्हनि सां प्यारु आहे। जेको सुहिणे अली ऐं हुनजे ख़ानदान सां प्यारु कंदो उनजो असां सां प्यारु आहे। जेको हुननि सां नफ़रत कंदो हुन सां असांजी नफ़रत आहे। हुज़ूर सुहिणे अली खे बॻे ॿुधायो, पाण फरमायो अली दुनिया में 2 शख़्स मलऊन ऐं बदबख़्त आहिनि। हिकिड़ो जंहिं सैयदना सालेह अलैहिस्सलाम जे ॾाचीअ जूं खुचियूं कपियूं, कुद्दार बिन सालिफ, उहो बि बदबख़्त ऐं मनहूस आहे। ॿियो मुंहिंजे अलीअ ते जेको तलवार जी वार कंदो ऐं उन रत सां ॾाढ़ी मुबारक रंगीन थींदी, उहो बि बदबख़्त आहे। माना हुज़ूर अॻे ई ॾसे विया, इशारो अॻे ई करे विया। हज़रत अली साईं, हज़रत अमीर मुआविया ऐं हज़रत अमर बिन आस, 3 बरगुज़ीदा बाना। सोणो अली, सैयदना अमीर मुआविया ऐं सैयदना अमर बिन आस। ख़ारिजन
मनसूबो ठाहियो त इन्हनि टिनी शख़्सनि खे हिकिड़े ॾींहं ते माज़ अल्लाह सां क़त्ल कयूं। बज़ाहिर इस्लाम जा दावेदार हा। पोइ हाणे साईं सैयदना अमीर मुआविया ते बि हिकिड़ो तयारु थी वियो, हज़रत अमर बिन आस ते बि तयारु थी वियो। अली लाइ त दिलि खपे न साईं, हैदर करार सां मुक़ाबले लाइ दिलि खपे। लगाता था तू जब नारा तो खैबर टूट जाता था। दिलेर माण्हू साम्हूं बीहण लाइ बि दिलेरी खपे। विढ़ण त परे ॻाल्हि आहे, पर दिलेरी खपे। हुन मश्किरे जी ॻाल्हि वांगुरु तलवार खणी तिरवरो कजे, हू न भॼे त पाण भॼी वञिजे। पोइ इब्ने मुल्जिम ख़ारजी जेको आहे चयो त मां इहो कमु कंदो। पाण में तय कयूं त रमज़ान जी ग़ालिबन 11 या 17 हिकिड़े ई ॾींहं ते फजर निमाज़ ते वार कबो। हो सम्झनि पिया त सुहिणो अली बि फजर जो पाबंद आहे, सुहिणो अमीर मुआविया बि फजर जो पाबंद आहे, सुहिणो अमर बिन आस बि निमाज़ जो पाबंद आहे, निमाज़ुनि जा इमाम आहिनि। मुंहिंजो अली बि इमाम, अमीर मुआविया बि मुंहिंजो इमाम, अमर बिन आस बि मुंहिंजो इमाम। पोइ हो ॿ जेके विया उहे न कामयाब थी सघिया। हज़रत अमर बिन आस कुदरती न पुॼी सघियो, कंहिं तक़ाज़ा जे करे ॿिए खे मोकिलियईं त मुंहिंजी जाइ ते निमाज़ पढ़ा, उहो वीचारो शहीद थी वियो भुल में। हज़रत अमीर मुआविया साईं पहुतो ऐं उन ते हुन वार कयो, पर वार थिड़ी लॻो, माण्हुनि ते कंट्रोल करे विधो। ऐं सुहिणो अली जॾहिं अॻे ई इब्ने मुल्जिम अॻे पहुतो कूफे में, त हज़रत अली साईं अॻे ई ॿुधायो त मूंखे इन जा इरादा सुठा नथा लॻनि। हिकिड़ी खुफ़िया मीटिंग थी उन में त सैयदना हुसैन, सैयदना हसन साहब इकराम उथी बीठा, हींअर इरादा पूरो कयुसि। पाण अॻे हुन कमु कयो कोन्हे को, अॻ में कीअं पूरो कंदा? मूं हिन खे सम्झां थो त हिन जा क़त्ल जा इरादा आहिनि, जॾहिं हिन कमु कयो कोन्हे त अॻे क़त्ल नथो करे सघिजे। हाणे पोइ उन्हनि वरी सिक्योरिटी संभाले छॾी। हज़रत अली साईं ते गार्ड मुआफ़िज़, मस्जिद बि घर बि। पाण कंहिंखां था सिक्योरिटी कयो? मथे खां ज़मीन वारे खां। चई उन खां केरु सिक्योरिटी कंदो? अलाह सां केरु पुॼंदो छा? उनजी सिक्योरिटी गार्ड ज़रूरत ई कोन्हे। चई ज़मीन वारा बि तेसि ताईं कुझु न कंदा जॾहिं मथां मंज़ूरी न मिले। सुहिणे खे त ख़बर ई न त मूंखे पंहिंजो सहुरो सोट मुर्शिद मुरबी मदीने वारो अमीर ॿुधाए वियो त तूं शहीद थींदे। ऐं वफ़ात वारी शहादत वारी राति सैयदना हसन खे ॿुधाई। चई तूं ख़्वाब में हुज़ूर साईं खे ॾिठो। हुज़ूर खे चयो सुहिणा मूंखे हिन उम्मत ईज़ायो आहे। पाण फरमाए तूं जेको आहे सो ग़ालिबन ईअं अॻिते मफ़हूम अलाह माफ़ फरमाए त तूं मूंसां मिलंदे। शहादत वारी राति सुबुह जो थी, राति जो हुज़ूर सां ज़ियारत थी, मुलाक़ात थी। पोइ हज़रत हसन साईं अॻु में ई ट्रेंड हो। वालदे मोहतरम खे न चई, पर पाण जेॾी महिल बि हज़रत अली साईं निमाज़ ते वञनि हो पुठियां तयारु थियो वञे। पर जंहिं शहादत अचणी आहे उन ॾींहुं थोरी सुस्ती थी पई। हज़रत अली सवेर निकिरी विया, वक़्त जो गवर्नर, मुल्क जूं वागूं संभालींदड़, पर निमाज़ लाइ सभ खां पहिरीं पहुचंदड़, अॻे ई पहुता। हज़रत हसन साईं बि पुठियां पुठियां हूंदो, पर उन ॾींहुं थोरी गफ़लत जो थी पहुता त सही, विया त सही। इब्ने मुल्जिम अॻे ई लिखियो बीठो, पाण जो निमाज़ जोटिरियऊं, उन तलवार जो अॻियां न बीह सघियो, पुठियां तलवार जो हई त हेठि लही आई। इन रंग रत सां ॾाढी मुबारक रंगीन थी वई। वरी 11, 12, 13 या 14 जी राति इन्हनि जे चंड जे रातुनि जे हुई त पोइ तलवार जो मथे फैलाई त उहा रत सां चमके पई। हज़रत हसन साईं जो आयो पहुतो त इनखे पाण बि जंगी महारत हुई। दिलेर जा पुट दिलेर हूंदा आहिनि, शींहं जा पुट शींहं थींदा आहिनि, गिदड़ न थींदा आहिनि। हज़रत हसन साईं चादर खे जंगी महारत मां हिलाए उनखे पकड़े वण सां ॿधईसि। चए मूंखे इहा ख़बर न आहे त तूं केरु आहीं, छा करे आई, मूंखे रुगो मस्जिद में वञण ॾे, मां मोटी अचां। केॾो दिमाग़ आहे। उनखे ॿधे मस्जिद वेठे त वाक़ियो थी चुको। हज़रत अली साईं खां ॿुधाई फुज़्तु व रब्बिल काबा, रब काबा जो कसम मां कामयाब थियो पियो वञा। पाण फरमाए मुंहिंजे क़त्ल में कंहिंजो हथ आहे? चई ख़ारजी आहे, इब्ने मुल्जिम आहे। चई अलाह जा एहसान, मुंहिंजे क़त्ल में को मुस्लमान न आहे। हाणे उनखे सज़ा ॾिजे? पाण न, आउं अञा ज़िंदा आहियां। जे मां ठीकु थी वियुसि त मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां माफ़ कयां आहियां, सज़ा ॾियां, क़त्ल कयां पंहिंजे बदिले में। मां जे अलाह खे प्यारो थी वञा, शहीद थी वञा त पोइ तव्हां ते आहे, पर हिन खे जीअं कयो अथई ईअं ईज़ाए न आहे माण्हू। इहा हज़रत अली साईं जी ईअं शहादत थी। ऐं हज़रत अली साईं जी शहादत हुज़ूर जी अॻे पेशन गोई। हज़रत अली साईं साहबा किराम जो पाण में प्यार हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए
अंत बिमंज़िलत मिन्नी हारून व मूसा। हज़रत अली साईं जी फ़ज़ीलतुनि में हुज़ूर जूं खोड़ हदीसूं आहिनि। फरमाए तूं मूंसां ईअं ई जीअं हज़रत मूसा खे हज़रत हारून हो। हज़रत मूसा नबी हो, संदसि भाउ हारून बि हुनखे नबी करे ॾिनो वियो, पर मां आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ नबी न ईंदो। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोणे अलीअ सां दुआ पे घुरी, अलाह साईं आउं अलीअ मंझि आहियां, अली मूं मंझि आहियां। ॿी हदीसनि में ईंदो आहे, हुज़ूर फरमायो अलाह जेको मूंसां मुहबत थो करे सो अली सां मुहबत कंदो, ऐं जेको अलीअ सां नफ़रत कंदो सो मुनाफ़िक़ हूंदो, मोमिन न हूंदो। असां त अलीअ जी मुहबत जा, शुजाअत जा, बहादुरी जा क़ाइल आहियूं। हुज़ूर जे न्याणी लाडली प्यारीअ जो न्याणो। अब हाणे तव्हां सभु वॾी उमिरि जा वेठा आहियो, जीअं जे न्याणी प्यारी आहे त न्याणो बि ओतिरो प्यारो आहे न, न्याणीअ जे करे हुज़ूर जो प्यारो ऐं हुज़ूर सां मुहबत सोणे अली जी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, अलाह साईं मूंखे अली प्यारो आहे, ऐं जेॾां हक़ हुजे जेॾां अली फिरे हक़ जी वाघ ॿोॾां फेरा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सभिनी जंगुनि में गॾु रहियो सवाइ जंग तबूक में, उन में बि हुज़ूर संदसि खेसि ड्यूटी हई। ऐं हुज़ूर जॾहिं हिजरत करे निकिता, मको छॾे मदीने पिया वञनि, पंहिंजे बिस्तरे ते बि अली खे सुम्हारियऊं। मदीने वारे मीर जे पाक बिस्तरे ते सुम्हंदड़ अली। इते हिकिड़ो जुमिलो ऐं ॿियो बि चवंदो आहियां, हुज़ूर जे बिस्तरे ते सुतो उहो बि क़ाबिल एतिराम। उन हिजरत वारी राति हुज़ूर जे कुल्हनि ते जंहिं सफ़र कयो, जंहिंजे कुल्हनि ते हुज़ूर सफ़र कयो, उहो बि क़ाबिल एतिराम। हज़रत अली साईं बिस्तरे ते सुतो, हज़रत हुज़ूर साईं खे काफ़र मारण जे इरादे सां माज़ अल्लाह तय करे चुका हा। अल्लाह हुकुम कयो सोना हाणे रफ़ीक़ सफ़र अबू बकर खणी निकिर। जेको बिस्तरे ते सुम्हे उहो बि दिलेर आहे। हाणे जे तव्हांखे ख़बर पइजी वञे अब असांजे मौली साहिब खे राति उनजो कमु तमामु थींदो, आउं चवां थो आउं निकिरां थो, हाणे कंहिंखे चवां तूं मुंहिंजे बिस्तरे ते सुम्ह, चए असां अञा त ज़िंदगी गुज़ारणु चाहियूं था। आलिम सॻो ऐं प्यारो माण्हू, पर असां बिस्तरे ते सुम्हण का सवली ॻाल्हि थोरी आहे। जंहिंजी ख़बर बि हुजे त इन ते हमिलो थींदो, बिस्तरे ते सुम्हण त छा घर ॾिसण बि कोन ईंदा, पोइ वरी यार ॻोल्हे कोन लभंदा। जेको बिस्तरे ते सुम्हे ऐं ख़बर बि हुजे त हमिलो थींदो, उहो दिलेर आहे। ऐं जंहिंखे ॻोल्हिनि था उहो उन नबूअत जे मर्द कलंदर खे खणी पंहिंजे कुल्हे ते वञे, जाबलू झरझंग जे सफ़र ते हले, उहो दिलेर न आहे, उहो बि क़ाबिल एतिराम आहे। असां अबू बकर जा बि ग़ुलाम, असां सोणे अली जा बि ग़ुलाम, असां इन्हनि जे मुहबत जा क़ाइल आहियूं, असां इन्हनि जे नफ़रत जा क़ाइल न आहियूं। हज़रत अली साईं अक्सर फरमाईंदा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यारनि सां हज़रत अली साईं फरमाईंदा त जेको माण्हू मूंखे अबू बकर उमर खां मथे सम्झंदो ऐं अहिड़ी सज़ा ॾींदोमांसि जो यादि कंदो। फरमाई ख़ैरुल उम्मते, हज़रत अली साईं जो फरमान आहे, ख़ैरुल उम्मते बाद नबीहा अबू बकर सुम्मा उमर। हुज़ूर जी उम्मत खां पोइ बहितरीन उम्मती, मदीने वारे मीर जी उम्मत खां पोइ बहितरीन पहिरें नंबर ते अबू बकर आहे, ॿिए नंबर ते उमर आहे। इहो फरमान सोणे अली जो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे, पाण फरमायूं त सोना अली तुंहिंजो हाल सैयदना हज़रत ईसा वांगुरु आहे। हज़रत ईसा लाइ ॿ टोला थिया, हिकिड़नि हज़रत ईसा सां एॾी मुहबत कई जो खेसि वञी ख़ुदा चयूं, उहे बि गुमराह। ॿिनि इहे थिया ईसाई, ॿिया यहूदी हज़रत ईसा सां एतिरी नफ़रत कयऊं जो हज़रत ईसा जहिड़ो ॿियो थी वियो हुनखे फांसी ॾेई छॾियऊं। यहूदियुनि इहे बि गुमराह। जेको सोणे अली सां एॾी मुहबत करे जो अलाह जे वेझो करेसि, इहो बि गुमराह। जेको नफ़रत करे उहो बि गुमराह, ॿई हलाकत। पाण में मुहबत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जी अहल बैत जी एतिरी ही जो सैयदना उस्मान जॾहिं ख़लीफ़तुल मुस्लिमीन हा, टियां ख़लीफ़तुल मुस्लिमीन, उन ते ख़ारिजन हमले करण जी कोशिशि कई, उन जी हिफ़ाज़त ऐं निगरानी लाइ सैयदना अली साईं पंहिंजनि प्यारनि पुटनि हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन खे मुक़ररु कयो। आवाज़ अली ऐं उस्मान जो प्यार न हुजे हा, मुंहिंजो जंहिंसां झेड़ो हुजे, मां उन जे पुठियां उनखे माण्हू मारण जे दर पे हुजनि, मां पंहिंजा पुट उते सिक्योरिटी गार्ड बीहारींदुसि। सिक्योरिटी गार्ड जा मोह ई न ॾींदुसि, वञे जान छुटे भेणा वञे। जंहिंसां ठाह कोन्हे उन माइट सां हाल असांजा आहिनि, जंहिं माइट सां ठाह कोन्हे असां साल गुज़री वञी ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियूं। इहो हाल आहे। सोणे अली
पंहिंजे पुट हसन ऐं हुसैन खे संभाल लाइ, उस्मान जी संभाल लाइ, पोइ दिलेर आहे न। हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन जे आॾो हज़रत उस्मान ते हमिलो न थियो, पोयां भित खां टिपी आया अहिड़े तरीक़े सां जो ख़बर ई न पइजो हुनखे पक ई जहिड़ो अली दिलेर आहे, अली जा पुट बि एॾा कंधार आहिनि। हा, शेर जा बचा शेर थींदा आहिनि। ईअं सोणे अलीअ जी बहादुरी ऐं एॾियूं वॾियूं फज़ीलतुनि जो वक़्तु त बचे ई कोन थो जो तव्हांखे ॿुधायां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख़ैबर जे किले लाइ, फरमायो तव्हां सुभाणे उनखे झंडो ॾींदुसि जेको जंहिंजे हथां फतह थींदी। हर को चाहत में अलाह हुज़ूर जी ॻाल्हि सची थींदी, मूंखे इहो ख़ैबर जो किलो फतह करण लाइ मिले, मूंखे मिले। सुबुह जो थी पाण फरमायो अली, अली साईं किथे आहे? चई साईं हुनजी अख में तकलीफ़ आहे। फरमायो सॾु कयोसि। सोणे अली साईं खे सॾु कयूं, पाण पंहिंजी लुआब मुबारक अख में आई, अख अहिड़ी फर्स्ट क्लास थी वई। हज़रत अली साईं फरमायो पूरी ज़िंदगी न नज़र घटी न दर्द थियो। जंहिं अख में तकलीफ़ ई मदीने वारे मीर जी लुआब मुबारक लॻी, न नज़र घटी न दर्द थियो। ॿी में अञा थिए पियो, हुन में न थियो। ख़ैबर जो किलो सोणे अलीअ जे हथां फतह थियो। हज़रत अली साईं जूं करामतूं। हिकिड़े माण्हू हज़रत अली साईं खे कूड़ो चयो, पाण साईं तो लाइ बदुआ कयां, दीदी कर, तोखे इजाज़त आहे। हो बि निभागो हो को चोटीअ जो, उनजो चयो सोणे अली जो हथ खयां, बदुआ जा लफ़्ज़ करे बसि कयूं त अंधो थी वियो, उते जो उते। माना अलीअ जो मुखालिफ़ अलाह खे बि नथो वणे। अब अंधो त अलाह कयोसि न। हज़रत अली साईं हिकिड़ी भित जे हेठां वेही फ़ैसिलो पिया कनि। हिकिड़े माण्हू चयो साईं क़िबला भित किरण वारी आहे, थोरो परते थियो। पाण पुट छॾे ॾे, असांखे पंहिंजो कमु करणु ॾे, तूं पंहिंजो कमु कर। पाण फ़ैसिलो करे उथिया, पोइ भित किरी, अॻे न किरी। हुन जंहिं चयो उहो बि ख़ैर ख़्वाह हो, उहो बि हुबदार हो, तॾहिं हुन चयो। पर अलाह खे अली प्यारो आहे, अलाह जे रसूल खे अली प्यारो आहे, मोमिननि खे अली प्यारो आहे। ऐं ईअं प्यारो आहे जीअं अलाह चयो, जीअं अलाह जे रसूल चयो। अलाह अलाह आहे, अली मदीने वारे मीर जो उम्मती आहे, प्यारो आहे। अली वलीउल्लाह आहे, अली अलाह कोन्हे। जीअं ईसा हज़रत ईसा खे अलाह चयो, असां ईअं न चवंदासीं। ॻाल्हि सम्झ में उमीदात आई हूंदी। मूं क़ुर जी आयत पढ़ी, हुनजो तर्जुमो कयां, वक़्तु वधी वियो। इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनू। अलाह चए थो सूरत माइदा आयत 155, तव्हांजो वली मददगार अलाह वा रसूल आहे, ॿिया मोमिनन। उन्हनि मोमिननि में आला मोमिन सोणो अली आहे। अली बि तव्हांजो वली आहे। अली वली आहे, अली वली आहे। सभु साहबा असांजा हुज़ूर जा वली आहिनि। हुज़ूर जा अशर मुबशर 10 साहबनि खे हुज़ूर जहिड़े जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी, जिन में सोणो अली बि शामिल आहे। 10 साहबनि खे हुज़ूर साईं हयातीअ में जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी, जंहिंमें चारई ख़ुलफ़ाए राशिदीन आहिनि, पर सोणो अली बि हुन में शामिल आहे। तंहिंजे करे दुआ आहे त अल्लाह ताला असांखे दीन इस्लाम ते हलाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।